हैदराबाद में डेंगी वायरस के मरीज़नि में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण लॻो। गुज़िरियल हिकु हफ़्ते दौरान डेंगी जा केतिरा ई केस ज़ाहिर थिया, जॾहिं त 4 खां वधीक मरीज़ पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। पर लाॻापियल इंतिज़ामिया जी नाअहली सबबि शहर जे केतिरनि इलाइक़नि में हेसी ताईं मच्छरमार स्प्रे नाहे थी सघियो। बुखार बहुत तेज और अपना सर इतनी तेज दर्द कर रहा था कि नस फट जाएगी। बुखार न पे छॾियो, वरी त सिविल आयासीं, टेस्ट कराई, इन में ख़बर पई त डेंगी आहे। उल्टी कोन थी थिए, खाली ओछारा था थियनि, साह में जेको तकलीफ़ वधीक थिए थी। सिविल अस्पताल हैदराबाद में डेंगी जे मरीज़नि जे लाइ धार वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त डेंगी खां बचाव लाइ हिफ़ाज़ती उपाउ वठणु घुरिजनि। गुज़िर 15 ॾींहंनि में 2 ॼणनि जी फौतगी थी आहे। हाणे जेको टियों ॾींहुं का फौतगी थी आहे तो उनजी एज तकरीबन 72 ईयर्स हुई। डेंगी के मरीज बढ़ते जा रहे हैं। इंतज़ामिया कहीं भी इंतज़ामिया नज़र नहीं आ रही। कचरो आहे, लाइनूं चौक पियूं, गटर लाइनूं, पंहिंजो रोड ते पानी बीठो आहे। सिविल अस्पताल में तव्हां ॾिसो त उते बि ईअं मरीज़ खे ग़रीब खे को सिस्टम कोन्हे, उन जे लाइ का सहूलियत कोन्हे। असांजे हैदराबाद में या तालका कासमाबाद में सफ़ाई जो को बि अहिड़ो इंतज़ाम कोन्हे। शहरीन लाॻापियल इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शहर अंदरि मच्छरमार स्प्रे कराइण सां गॾु सफ़ाई सुथराई कराए शहरीन खे डेंगी जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचायो वञे। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फ़िरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।